अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते लाइक कंदा ऐं सब्सक्राइब जे बेल खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानी सां मौसूल थी सघे। एरीज़ हमल पंहिंजे मामलनि जी बहितरी लाइ सोचे रहिया आहियो, पर हींअर जी सूरत हाल ॾिसी रही आहे त तव्हां वॾी कशमकश जो शिकार आहियो। तव्हां कम जे लिहाज़ खां या रूमानी मामलनि में नौजवान हमली माण्हू बेचैनी जी सूरत हाल ठही रही आहे। को फ़ैसिलो करण वारा आहियो, पर प्लानट इहो चई रहिया आहिनि त 3 सेप्टेम्बर ताईं सब्र कयो, को फ़ैसिलो न वठो, कम जे लिहाज़ खां का बि तब्दीली न आणियो। तव्हां सोचे रहिया आहियो त मुंहिंजी क़दुरु न पई थिए, मूंसां हीअं थियो, कमु तब्दील करियां। मतिलबु त कम मां मुतमइन न आहियो, पर थोरो पंहिंजी बेचैनी ते क़ाबू रखो। फ़िलहालु को क़दम न खणो। तव्हां सम्झी रहिया आहियो त को माण्हू तव्हांजे ख़िलाफ़ु आहे ऐं का वॾी प्लानिंग जोड़े रहियो आहे ऐं परेशान करे रहियो आहे, पर प्लानट जे ख़राबु असर हुजण करे हिन वक़्तु तव्हांजो दुश्मन पाण ई परेशान आहे, जेको तव्हांजे ख़िलाफ़ु आहे। त पोइ तव्हां मुतमइन थी वञो, उहो तव्हांजो कुझु बि नथो बिगाड़े सघे। हू पाण ई हिन वक़्तु मुश्किल हालतुनि जो शिकार आहे। 28 जुलाई ते अतारिद तव्हांजे खाने में दाख़िल थींदो, जंहिंसां तव्हां वधीक मुनज़िम थी वेंदा ऐं जज़्बात ते कंट्रोल रखो, जल्दी कामयाब थी वेंदा। टोरस सोर ॿियनि जे मामलनि में तव्हां मदद कंदे ॾिसी रहिया आहियो। सुठी ॻाल्हि आहे, तव्हांजे औलाद मां को तइलीमी लिहाज़ खां हालतूं तब्दील थी रहियूं आहिनि, उन लाइ मज़ीद प्लान करिणो पवंदो। या को रिश्तेदार तव्हांजो घर छॾे रहियो आहे, उन लिहाज़ खां घरेलू तब्दीलीअ लाइ कोशिशूं करे रहिया आहियो। प्लूटो ऐं मार्स जी सुठी नज़र हुजण करे तव्हांजे तालुकातनि में आसानी पैदा थींदी ऐं तव्हां ख़ुशि नज़र ईंदा ऐं जाइदाद जे मामले में ख़रीद करण या विकिणण खां पोइ ते हटी वञो, न त ख़राबु सूरत हाल पैदा थी वेंदी। जेमिनाई जूज़ा तव्हांजी हिन हफ़्ते रूहानी तौरु दिलचस्पी पैदा थींदी। वजदानियत में इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं रूहानियत तरफ़ वधी रहिया आहियो। वजदानियत मां फ़ाइदो वठंदे तव्हां पंहिंजा केतिरा ई मसइला हल कंदा। तमामु घणियूं आसानियूं पैदा थींदे ॾिसी रहियूं आहिनि। 25 जुलाई ते प्लूटो ऐं रास जी पाण में सुठी नज़र पवण करे तव्हांजी ख़ुदि एतमादी में इज़ाफ़ो थींदो। उन मां कमु वठंदे मुस्तक़बिल में सुठा मौक़ा मिलंदे ॾिसी रहिया आहिनि। उन्हनि मां फ़ाइदो वठो ऐं पोएं हफ़्ते को ख़्वाबु ॾिठो हो, उन ते वधीक सोचो, उन में तव्हां लाइ सुठो मैसेज रखियलु आहे। कैंसर सरतान तव्हांखे दोस्तनि तरफ़ां के गिफ्ट मिलंदे ॾिसी रहिया आहिनि। तव्हांजा रूमानी मामला सुठा थी रहिया आहिनि ऐं तव्हां कामयाबु थींदे ॾिसी रहिया आहियो ऐं तव्हांजे प्लानट जी कशिश मां ईअं लॻी रहियो आहे त तव्हां ख़ुशहालीअ तरफ़ वधी रहिया आहियो। हीउ हफ़्तो तव्हां लाइ हर लिहाज़ खां बहितर मामला खणी अची रहियो आहे। सुठो वक़्तु अची रहियो आहे, उन मां फ़ाइदो वठो ऐं प्लूटो जे रास सां पाण में नज़र रूमानी मामलनि में तमामु घणी मुवाफ़क़त अची वेंदी। 22 जुलाई ते ज़ोल में रुजत अची रही आहे, जंहिंसां अॻिते वधण जे बजाए पोइ ते हलंदा, जंहिंसां महसूसु थींदो त तव्हांजी माली सूरत हाल तव्हांजी ख़्वाहिश मुताबिक़ हली रही आहे ऐं तव्हां वधीक पंहिंजी ज़िंदगीअ खे बहितर बनाइण जो प्लान जोड़ींदा। कुझु तब्दीलियूं अची रहियूं आहिनि, उन मां फ़ाइदो वठंदा। के अचानक सुठियूं तब्दीलियूं ईंदियूं, उनखे पकड़े अॻिते वधण जी। लियो असद तव्हां के सुठी तब्दीलीअ जे इंतज़ार में आहियो। कैरियर जी तब्दीलीअ जे हवाले सां तव्हां तमामु घणो सोचे रहिया आहियो। तव्हांजा ख़्यालात आर्ज़ी आहिनि, पका न आहिनि। तव्हां प्लान ज़रूरु करे रहिया आहियो, पर प्लानट इहो चई रहिया आहिनि त उन्हनि ख़्यालनि ते अमल करण जो अञा वक़्तु न आहे। जेकॾहिं उहे पुख़्ता थींदा त पोइ तव्हां अॻियां वधंदा। हफ़्ते जे शुरूअ में जेका प्लानट जी सूरत हाल ठहियलु आहे, उन मां उहो ॾिसी रहियो आहे त उहो वक़्ती तौर जी शनाख़्त आहे। को रस्तो तव्हांजे अॻियां खुलण वारो आहे, त उन ते नज़र रखो ऐं ॾिसो त रस्तो तव्हांखे कहिड़ी तरह सॾे रहियो आहे। कारोबार जे हवाले सां बि बेचैन थी रहिया आहियो त को कमु कारोबार कयां। कुझु ॾींहं सब्र खां कमु वठो, वक़्तु अचण ते स्टार्ट करियो। ज़ोरा जी उल्टे पेर हलण सां तव्हां सोचींदा त माण्हुनि में मुंहिंजो केतिरो असरु आहे ऐं केतिरे हद ताईं माण्हू मूंखे चाहे रहिया आहिनि, सोचे पंहिंजी शनाख़्त कंदा। विर्गो सुंबला हिन हफ़्ते तव्हां पंहिंजे सलाहियतुनि खे पेशवराना तौरु वधीक मज़बूत बणाईंदे नज़र ईंदा। 23 जुलाई अतारिद ऐं यूरेनस जी नज़र पवण सां तव्हां में वजदानी ऐं नफ़्सियाती सलाहियतुनि में भरपूर इज़ाफ़ो थींदो ऐं उन जे इज़ाफ़े थियण सां ज़िंदगीअ में काफ़ी आसानियूं पैदा थींदियूं ऐं तव्हां नजूमीअ जो इल्मु
उन में दिलचस्पी वठंदे नज़र अची रहिया आहियो। ज़रूरु सिखो, तव्हां में उहे सलाहियतूं मौजूदु आहिनि। 3 सेप्टेम्बर ताईं को वॾो फ़ैसिलो न करियो ऐं को वॾो राब्तो न करियो। थोरो एहतियात कयो, 3 सेप्टेम्बर ताईं मरीक निकिरंदो ऐं पोइ तव्हां फ़ैसिलो करण जे क़ाबिल थी वेंदा ऐं हिन हफ़्ते तव्हांजी तवानाई में पिणु इज़ाफ़ो थी रहियो आहे। लिब्रा मीज़ान, कंहिं तालुक़ में तब्दीली अची वई आहे जंहिंसां तव्हां ॾाढा ख़ुशि थी वेंदा। उहा तब्दीली तव्हांजी ख़ुशियुनि जो मर्कज़ बनाए रही आहे। तव्हां जहिड़े क़िस्म जे मामलनि जी तलाश में हुआ उन तरफ़ मामलनि जो रुख़ तब्दील थी रहियो आहे ऐं तव्हांजी अंदरूनी ज़िंदगी हुई जंहिंमें तव्हां घर में वेही रहिया हुआ, हाणे सोशल लाइफ तरफ़ वधी रहिया आहियो। माण्हुनि सां राब्ता वधाईंदे नज़र अची रहिया आहियो। मामला मुवाफ़िक़ आहिनि। तव्हांखे केतिरा ई मौक़ा मिली रहिया आहिनि, पर तव्हां मोहताज थी विया आहियो ऐं उन्हनि मौक़नि मां फ़ाइदो न वठी रहिया आहियो। स्कॉर्पियो अक़रब, हिन हफ़्ते रुमानी मामला वधीक मज़बूत थी रहिया आहिनि। जेकॾहिं तव्हां उन रुमानी तालुक़ सां शादी करणु चाहियो था त उन लवर सां, पार्टनर सां ख़ानदान में राब्तो करायो। ट्राई कयो। हिन हफ़्ते तव्हांजे ख़ानदान में का शादी या तक़रीब थींदे ॾिसी रही आहे त प्लानट इहो चई रहिया आहिनि त तव्हां पंहिंजे लवर खे दावत ॾियो, ख़ानदान सां तारुफ़ करायो। ख़ानदान दावत ते गॾु थींदे ॾिसी रहियो आहे। तव्हां लाइ मुनाफ़िक़ मौक़ो आहे। जेकॾहिं ख़्वाहिश आहे त हिन वक़्तु मुमकिन रहंदो। प्लूटो ऐं रास गॾिजी रहिया आहिनि जंहिंसां ज़िंदगीअ में आसानियूं पैदा थींदियूं ऐं मुश्किलातूं परे थी वेंदियूं। कुदरत हिन वक़्तु तव्हांजी मदद करे रही आहे। ज़ोरा जी जेका रुजत अची रही आहे त तव्हां घणो सोचींदा त माण्हुनि ते मुंहिंजी शख़्सियत जो कहिड़ो असरु पइजी रहियो आहे। तव्हांखे अहसासु थींदो त माण्हुनि ते मुंहिंजो सुठो ख़ासो रोब आहे। हूअं बि अक़रबी माण्हू सख़्तु तबियत रखंदड़ हूंदा आहिनि। धन दौलत सां पंहिंजो रोब ॼमायल हूंदो आहे। सेजिटेरियस कोर्स, ॿाहिरि वञण जी जेका ख़्वाहिश आहे उन सिलसिले में मौक़ो मिली रहियो आहे। ॿाहिरि वञण लाइ तयारु थी वञो। हूअं बि नेचुरली तव्हांजी तबियत सफ़र में ख़ुशि रहंदी आहे। तव्हां ॾाढो ख़ुशि थींदा। 3-4 हफ़्तनि ताईं ॿाहिरि वञण जो मौक़ो मिली रहियो आहे। सिहत जे लिहाज़ खां बि मामला तमामु घणा सुठा थी रहिया आहिनि। पहिरियां 3-4 साल तव्हांजी सिहत मुतासिर थी रही हुई, उहो असरु ख़तमु थी रहियो आहे ऐं सिहत में तव्हां बहितरु महसूसु कंदा। हिकु ॿी वॾी तब्दीली अची रही आहे। जेके उथणु वेहणु रहणु मिलणु करण जूं आदतूं हुयूं, पाण में विझी छॾियूं हुयूं, केतिरनि ई महीननि सालनि खां आदतूं विधियूं आहिनि, हाणे उन्हनि में तब्दीली आणींदा। सवेर उथणु वग़ैरह ऐं कुझु ॻाल्हियूं तव्हांखे खुटकंदियूं आहिनि त हीअ न थियणु घुरिजनि। उन्हनि खे ठीकु करण जो सही वक़्तु आहे। ज़रूरु बदिलायो, अॻियां वधो। लियो में सिज जे दाख़िल थियण सां तव्हां महसूसु कंदा त तव्हांखे ॿाहिरि वञण में आसानियूं पेश अची रहियूं आहिनि। कैप्रिकॉर्न जल्दी, तव्हां कामयाबु थी रहिया आहियो। 5 सालनि खां अंधेरे में हुआ, हाणे तव्हांजा प्लानट तव्हांखे कामयाबीअ तरफ़ आणे रहिया आहिनि। अतारिद ऐं यूनिस जी हिन हफ़्ते नज़र पवण सां तव्हां पाण खे तब्दीलीअ लाइ, इक़्तिदार लाइ तयारु करे रहिया आहियो। जेको इक़्तिदार मिलण वारो आहे, तव्हां पंहिंजी लीडरशिप ऐं पंहिंजी क़यादत जे बारे में सोचो। तव्हांजी क़यादत में बोझ पवंदो ऐं अहिड़ा असर पइजी वेंदा। ख़ासि मामलनि में क़यादत मां कमु वठिणो पवंदो। उन लाइ हिन हफ़्ते वक़्तु अची वियो आहे त तव्हां सोचो त उन मां कीअं जान छॾाइजे। जेका कामयाबी मिलण वारी आहे उन मां कीअं फ़ाइदो खणां। ईअं क़ाइदाना सलाहियतुनि में इज़ाफ़ो थींदो ऐं अहिड़ा मौक़ा जल्दी अची रहिया आहिनि। ऐं तव्हांजे तख़लीक़ी सलाहियतुनि में केतिरनि ई महीननि खां बंदिश हली रही हुई, हाणे ज़हन खुली रहियो आहे त पोइ हींअर तव्हां तख़लीक़ी सलाहियतुनि मां फ़ाइदो खणंदा ऐं अचण वारे इक़्तिदारी मौक़े जे मुताबिक़ तयारी शुरू करियो। तव्हां पोयनि सालनि में बि काफ़ी मौक़ा ज़ाया करे छॾिया हुआ, पर हींअर जेको मौक़ो अची रहियो आहे, ईअं लॻी रहियो आहे त तव्हां क़दम खणण वारा आहियो ऐं माली ऐं कारोबार में सुठी तब्दीली आणींदा। तव्हां कामयाबु थी वेंदा। एक्यूरस दिलो, तव्हां पंहिंजी सोशल लाइफ जे मामलनि में मेल मिलाप मां लुत्फ़ वठंदे ॾिसी रहिया आहियो। हूअं बि लुत्फ़ अंदोज़ हर वक़्तु नज़र ईंदा आहियो, पर हिन वक़्तु कुझु घणो लुत्फ़ वठंदे ॾिसी रहिया आहियो। अतारिद यूनिस जी नज़र पवण सां तव्हांजे ख़ानदान में कंहिं फ़र्द सां मुलाक़ात थींदी। उहा अहम मुलाक़ात रहंदी। तव्हांजो वेझो जो रिश्तेदार हूंदो, कज़न वग़ैरह, राब्ता वधंदा ऐं वेझो थींदा ऐं फैमिली लाइफ मज़बूत थींदी। उन तालुक़ खे मज़बूत बणाइण जी कोशिशि कंदा। 25 जुलाई ते प्लूटो ऐं रास जी रिश्ते ठहण सां घर जाइदाद जी ख़्वाहिश पूरी थींदी। पहिरियां ई जाइदाद आहे, मज़ीद वधीक इज़ाफ़ो थी रहियो आहे। 25 जुलाई खां पोइ जंहिं शइ जी तलाश हुई उहा पूरी थींदी ऐं घर जी मरमत पिणु कराईंदा। पाइसिस होत,
का वॾी रुकावट हिन हफ़्ते हटी रही आहे ऐं तव्हां पाण बि हिकु वॾी तब्दीली आणे रहिया आहियो। मुआफ़िक़ मामला अची रहिया आहिनि। अतारिद ऐं यूनिस जी पाण में नज़र मिलण सां वॾी बुनियादी तब्दीली आणण लाइ सोचे रहिया आहियो। तब्दीली आणियो सही वक़्तु आहे ऐं उन खां अलावा तहरीरी ऐं तक़रीरी सलाहियतुनि रखण वारनि जी मीडिया वारनि लाइ सुठो टाइम अची रहियो आहे ऐं तव्हांजी तख़लीक़ी सलाहियतुनि में इज़ाफ़ो अची रहियो आहे। सिहत ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगी में तब्दीली आणे रहिया आहियो ऐं तव्हां जल्दी मुनज़िब थी वेंदा।